मापणी मुश्किल थी पियो आहे। एतिरा कोहिस्तान वासी माण्हुनि ॾींहं जो ॻाल्हियूं पे कयूं अदा केरु ईंदो। हाणे उन्हनि खे चऊं था त ज़रा अहिड़ा निगाह त फेरायो, को अंदाज़ो त लॻायो। मोहतरमा असांजी भेण जे अक़ीदतमंदनि खे गणे त ॾेखारियो, को अहिड़ो मापो त हुजे जंहिंमें उन्हनि अक़ीदतमंदनि खे गणे सघिजे। महिरबानी महिरबानी महिरबानी। ADF जे प्रेसिडेंट मोहतरम मोहम्मद हसीन खासखेली सभागाणी जे ख़िदमत में गुज़ारिश आहे त हू तव्हांजे साम्हूं अचनि ऐं महिमाननि खे आजियाणो पेश कनि। मेघमलार खणकियो फिलियार वजन सूर संदा करियो। इज्जत माब जनाब डॉक्टर मोहनलाल कोस्तानी साहब, सूबाई वजीर अक़लीती उमूर मोहतरम जनाब मुमताज राहुजो साहब, तालका सदर कोटड़ी मोहतरम जनाब पीर एजाज शाह जिलानी साहब, तालका सदर तालको थानो बुला खान, स्टेट जे दोस्तों सपाब जो सदर साहब ऐं मुझो कोस्तान वासियों भगवान दास साहब ऐं मुझे ADF जा कारकुनो दोस्तों हाजी मोहम्मद हसीन खासखेली साहब, मीडिया जा दोस्तों अस्सलाम वालेकुम। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन तरफा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अज़मत में अक़ीदत जा गुल निछावर करण लाइ असां सभु हिते गॾु थिया आहियूं। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं उन जे सथ तरफा आयल सभिनी महिमाननि खे भली कार चवां थो। ख़ुसूसन असांजे महिमान ख़ासि मोहतरम डॉक्टर मोहनलाल कोस्तानी साहब जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां, जिन पंहिंजे क़ीमती घड़ियुनि मां कुझु घड़ियूं कढी असांजी हौसला अफ़ज़ाई कई ऐं पंजाब जो हिसाब ॾिनो। फाउंडेशन जे तरफ़ां सिहत तालीम ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतनि जे हवाले सां काफ़ी ख़िदमतूं अंजाम ॾिनी वयूं आहिनि ऐं आईंदा दोस्तनि जो ताउन रहियो त उन्हनि ख़िदमतनि खे जारी रखियो वेंदो। जीअं असां प्लेटफॉर्म तां कोस्तान वासियुनि जी ख़िदमत जारी रखी सघूं ऐं उन लाइ असांजी तंज़ीम खे समाजी ख़िदमत लाइ फंड जी सख़्त ज़रूरत दरपेश आहे। साइजिन ख़ुसूसी महिरबानी करे असांजे फाउंडेशन खे फंड से मदद कनि। साईं मुंहिंजा हिते असांजे गॾु थियण जो मक़सदु दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म, हिकु अज़ीम लीडर, हिकु अज़ीम औरत जे पंहिंजी मेहनत मोहबत ऐं ज़रूरत सां हिकु अलॻि मक़ाम रखियो, जंहिंजो नालो बेनज़ीर हो ऐं वाक़ई वो बेनज़ीर हुई। उनजी अज़मत ऐं मान में गुल निछावर करणु आहे। साईं मुंहिंजा सिंध धरती केॾी न अज़ीम आहे, जंहिं पंहिंजे कुख मां केतिरनि अज़ीम शख़्सियतनि खे जनम ॾिनो, जिन पंहिंजी मेहनत हसमत मोहबत ऐं ज़रूरत सां हिकु मक़ाम पैदा कयो। जंहिं शहादती विदाई फरमायो, मरणा जे अॻे ई मोया से मरी थिया न मात, हूंदा से हयात जोगीड़ा जान में। उन अज़ीम खानदान में भुट्टो खानदान पंहिंजो अलॻि मक़ाम रखियो, जंहिं खानदान पंहिंजे जानी ने नज़राना पेश कया, पंहिंजे अवाम ॻाल्हाइण जो दाव ॾिनो, शऊर ॾिनो पंहिंजे अवाम खे ऐं हक़ीक़ी ज़ुबान ॾिनी। उन्होंने कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं पंहिंजी मेहनत सचाई खुलूस ऐं दिलि सां हिन मुल्क खे नाक़ाबिल शिकल स्टेट बणायो, जिनमें एटमी पावर ऐं स्टील मिल उन जा जा सबूत आहिनि ऐं उन खां वधीक उन जी शहादत पंहिंजी अवाम लाइ सचाईअ जो अनमोल सबूत आहे। साईं मुंहिंजा असांजी भेण सिंध जा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अज़ीम क़ुर्बानी जे करे अॼु मुल्क में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। समझे माण्हुनि खे पीपल्स पार्टी मां वरी उमेदूं आहिनि ऐं असांखे वरी डॉक्टर साहब वरी उमेदूं आहिनि। त उहो असांजे कुर्ते इलाइक़े कोस्तान जे मसइले खां वाक़ुफ़ आहे, हू हितां जो कोस्तान वासी आहे ऐं हू कोस्तान जी ख़िदमत कंदो त साईं जन हितां जे मसइलनि खां बख़ूबी वाक़ुफ़ हूंदा। ऐं सम्झा थो त हू वधीक बहितरी सम्झी सघे थो त कोस्तान जा मसइला कहिड़ा आहिनि। साईं जिन जे ख़िदमत में कुझु चंद गुज़ारिश रखंदुसि। नंबर पहिरियों, कोस्तान जे बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ॾिनो वञे। नंबर ॿ, नूरियाबाद जे कारकुननि
ऐं लकी सीमेंट फैक्ट्री में मकानी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। कोस्तान खे ऑफिसियल इलाइक़ो करार ॾिनो वञे। कोस्तान में गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल ऐं डिग्री कॉलेज ॾिनो वञे। कोस्तान में नियाणियुनि जी हुनर जी सिखिया जे मर्कज़ खे फ़ाल कयो वञे। अफ़सोस त चवां थो त हेॾो सारो कोस्तान है, हिन में का बि लेडी डॉक्टर न आहे। असांजूं अदड़ियूं, असांजूं भेनरूं, असांजी माण्हू रस्ते में पुॼनि दम ॾींदियूं थियूं। को कोस्तान वासियुनि जी सार लहण वारो न आहे। साईं जिन खे गुज़ारिश थो कजां, महिरबानी करे ख़ुशूसी तौर ते कोस्तान में लेडी डॉक्टर लाइ के ख़ुशूसी उपाउ वरिता वञनि त जीअं असांजूं माइरूं भेनरूं अधु रस्ते में तड़पी तड़पी दम ॾियण खां बची सघनि। साईं मुंहिंजा हिते मैटर्निटी होम ठहियल त आहे, पर हुन में को बि कमु कोन्हे। महिरबानी करे उनखे फंक्शनल कयो वञे त जीअं असांजे माण्हुनि खे वधि में वधि फ़ाइदो मिली सघे। साईं मुंहिंजा वज़ीर सिंध टाइम अली शाह जो कोस्तान जो दौरो ठाहियो वञे ऐं साईं बुला खान शहर में टुकुंडे ते बेनली चौक ठाहियो वञे। साईं मुंहिंजा थाणे बुला खान में रांदियुनि जो ग्राउंड आहे, रांदियुनि जो ग्राउंड ॾिनो वञे ऐं उहो पार्क ठाहे ॾिनो वञे। साईं मुंहिंजा अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन कोस्तान जी वाहिद समाजी तंज़ीम आहे, जे कोस्तान जे माण्हू वारनि लाइ करोड़ों रुपयनि जा कम कराया आहिनि, जिन में ग़रीबनि जे लाइ इज्तिमाही शादियुनि जा प्रोग्राम, ग़रीब माण्हुनि जो इलाज, कराची जे मुख़्तलिफ़ सदराउनि जो हुते मुफ़्त इलाज करायो वञे थो, जेको रेगुलर बुनियाद ते हली रहियो आहे। उन खां सवाइ शागिर्दनि जे लाइ मुफ़्त किताब ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में उनजी फीसूं भरी वञनि थियूं, उहे जीअं पंहिंजी तालीम जारी सघनि। आख़िर में सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि तौर असांजे महिमान डॉक्टर मोहनलाल कोस्तानी जो, जंहिं असांजे प्रोग्राम में शिरकत कई, असांखे मान बख़्शो, महिरबानी कयो।